अच्छा असां अणपूर पढ़ूं पिया, अणपूर सिखी आयासीं, उन खां पोइ प्रॉपर इम्प्रॉपर फ्रैक्शन सिखी आयासीं, यानी कि सुबतो ऐं उबतो अणपूर, उन खां पोइ गॾियल अणपूर यानी कि कंपाउंड फ्रैक्शन, वरी कंपाउंड फ्रैक्शन मां आम अणपूर में कन्वर्ट करणु सिखी आयासीं। ठीकु आहे, हाणे अचूं था वापसि अणपूरनि ते हूंदा आहिनि 4 फंक्शन, जीअं आम रियाज़ी में जोड़ कट वंड ज़रब हूंदी आहे न। ठीकु आहे, जीअं मिसाल हूंदो आहे नंबर हूंदा आहिनि, हाणे नंबर आहिनि, हाणे ईअं त ख़ाली नंबर आहिनि, इन्हनि खे असां छा कंदासीं, असांखे फंक्शन ॾिनल हूंदा आहिनि। मिसाल या चयल हूंदो आहे इनखे प्लस कयो, या चयल हूंदो आहे इन्हनि खे माइनस कयो, या मिसाल चयल हूंदो आहे इन्हनि खे डिवाइड कयो, या वरी चयल हूंदो आहे इन्हनि खे पाण में छा कयो, मल्टीप्लाए कयो। इहे 4 फंक्शन सॾिबा आहिनि, प्लस माइनस डिवीजन ऐं मल्टीप्लिकेशन। इहे साॻा ई फंक्शन अणपूरनि में बि हूंदा आहिनि। हाणे हिननि जी त जोड़ कट सवली आहे या असां सिखियल आहियूं। हाणे अणपूर मिसाल वठूं था 2/3 + 5/4। हाणे हिन जो मतिलबु इहो न आहे त 2 ऐं 5 7 करे छॾियऊं, 4 ऐं 3 7 करे छॾियऊं, मिसाल हेठियां पाण में जोड़ कयो, न, इहो अणपूरनि में ईअं जोड़ न थींदी आहे। अणपूरनि में जोड़ कट जो ॿियो तरीक़ो आहे, ज़रब ऐं वंड जो थोरो ॿियो तरीक़ो आहे। हाणे पहिरियों असां ज़रब ऐं वंड सिखंदासीं, उन खां पोइ जोड़ ऐं कट सिखंदासीं। ठीकु आहे, हाणे अचो त पहिरियों असां ज़रब सिखूं था। ॾिसो, जॾहिं बि 2 अणपूर हूंदा आहिनि, मिसाल हिकिड़ो आहे 2/5, इहो हिकिड़ो अणपूर आहे, विच में ज़रब अथसि, ॿियो आहे 3/4। ठीकु आहे, हाणे इहे 2 अणपूर असां वटि अची विया। हाणे असांखे छा करिणो आहे, जॾहिं बि ज़रब हुजे न विच में, ॾिसो हिकिड़ो हे अणपूर आहे ऐं हिकिड़ो हे अणपूर आहे, जॾहिं बि ज़रब हूंदी आहे त हमेशह यादि रखो मथियों मथे सां ज़रब थींदो आहे, हेठियों हेठे सां ज़रब थींदो आहे। यानी ॾिसो, 2 अणपूरनि में असांखे बदिलाए करे हिकु अणपूर ठाहिणो हूंदो आहे। ॾिसो, मथियों मथे सां ज़रब कयोसीं 2 × 6, हेठियों हेठे सां ज़रब कयोसीं 5 × 20। ॾिसो, हे असांजो ठही वियो। पर हाणे इहो बि असांजो जवाबु न आहे, जीअं मां तव्हांखे पहिरियों ई ॿुधायमि त हे सिंपलेस्ट फॉर्म में न आहे, ॿई ॿधी आहिनि, इहे अञा नंढो थी सघनि था, माना 6/20 छो रखूं। ॾिसो, 2 जो खोड़ो हिन ते 3 दफ़ा ऐं हिन ते 10 दफ़ा, छा थी वेंदो, 3/10। हाणे हे असांजो फाइनल आंसर आहे, छो जो हिन खां वधीक सिंपल नथो थी सघे। ठीकु आहे, हाणे इहो हुयो असांजी अणपूर जी ज़रब। ॿियो एग्ज़ाम्पल ॾिसो, पोइ तव्हांखे अञा क्लियर थी वेंदी। मिसाल वठूं था 5/7 × 3/8। ठीकु आहे, हाणे असांखे इहा ज़रब करणी आहे, त असांखे ख़बर आहे मथियों कंहिंसां ज़रब कंदासीं, मथे सां हेठियों, हेठे सां 5 × 15, 8 × 7 = 56। ठीकु आहे, हे असांजो छा थी वियो आंसर, छो जो हे सिंप्लीफाए नथा थी सघनि। ॾिसो, न हिननि ते ॿिन्हिनि ते खोड़ वञे थो, न 3 जो खोड़ वञे थो। ठीकु आहे, हाणे अचो अञा ॿियो हिकिड़ो एग्ज़ाम्पल ॾिसो। मिसाल वठूं था 3/4 × 2 मिसाल वठूं था 5। हाणे मथियों मथे सां ज़रब थींदो 2 × 6 ऐं हेॾो छा थी वेंदो 5 × 20। हाणे छो जो करे ॿई ॿधी आहिनि, इन करे अञा हिननि खे सिंप्लीफाए कंदासीं। हिन ते 3 दफ़ा ऐं हिन ते घणा दफ़ा वेंदो, 10 दफ़ा वेंदो, हे थी वेंदो 3/10। आई होप तव्हांखे हिन जी ज़रब सम्झ में अची वई हूंदी। हाणे अचो त इन जे विच में वंड सम्झूं त वंड कीअं थींदो आहे। ज़रब जा तव्हां पोइ वरी हे एग्ज़ाम्पल करे ॾेखारींदो मूंखे। ॾिसो, मां हिते लिखांव थो 5/2 × 3/4। ठीकु आहे, हिकु इहो कंदो ऐं उन खां पोइ कयो 7/6 × 2/5। ठीकु आहे, उन खां पोइ हे कयो 2/9 × 3/7। चौथे नंबर ते जेतिरी घणी प्रैक्टिस कंदो ओतिरी तव्हांजी उन ते ग्रिप ईंदी वेंदी। इहो मुंहिंजे ज़हन में रखो। 4 ॾियांव थो, तव्हां पंहिंजे हथ जा दर्जा ठाहे करे बि करे सघो था। मिसाल वठूं था, ॿियो अथव 7/9 × 8/5। ठीकु आहे, इहे 4 हिसाब तव्हां हल करे ॾेखारियो। हाणे अचो था ज़रब तव्हांखे सम्झ में अची वेंदी हमेशह ज़रब में, पर ॾिसणो आहे त विच में ज़रब हुजे, मथियों मथे सां, हेठियों हेठे सां। हाणे अचो त पाण सिखूं त वंड कीअं हल थींदी आहे। ॾिसो, मिसाल वठूं था 2/5। ठीकु आहे, डिवीजन 3/4। ठीकु आहे, हाणे हिन साॻे ई अणपूर जी वंड बि सिखूं था, ज़रब बि ॾिसूं था। त ज़रब में जेकॾहिं हुजे हा त कीअं थिए हा। मिसाल हीअं हुजे हा 2/5 × 3/4। ठीकु आहे, हाणे अहिड़ी कंडीशन में असां छा कंदा आहियूं, जॾहिं विच में ॾिसो ज़रब आहे त छा कंदा आहियूं, मथियों मथे सां ज़रब 2 × 6 हे 5 × 20 अची वञे हा। ठीकु आहे, हाणे पर छो जो करे हिते वंड आहे त हाणे असां छा कंदासीं, मथियों ज़रब जेको 3 सां ज़रब न कंदासीं, इहो ज़हन में रखो। मथियों जेको आहे हेठे सां ज़रब थींदो, यानी 2 कंहिंसां ज़रब थींदो चइनि सां ऐं 5 कंहिंसां ज़रब थींदो 3 सां, यानी क्रॉस मल्टीप्लिकेशन हिन खे चइबो आहे। ठीकु आहे, हाणे ॾिसो 2 × 8 ऐं 5 × 15। हाणे कोई बि अहिड़ो अंग न आहे जेको हिननि ॿिन्हिनि ते वंड थिए या 2 जो या 3 जो खोड़ वञे, इन करे हे असांजो छा थी वेंदो आंसर। अच्छा, इन में स्टूडेंट छा ग़लती कंदा आहिनि, त हाणे छो जो करे चवंदो न मथियों हेठे सां, हेठियों मथे सां, उहो ग़लती सां छा कंदा आहिनि, पहिरियों हिन खे ज़रब करे वेंदा आहिनि। जेकॾहिं हाणे तव्हां अॻ में 5 × 15 कयो आहे न, त तव्हांजो 15 मथां अची वञे हा ऐं 4 × 8 तव्हांजो हेठि अची वञे हा।
जेको छा थी वञे ग़लति हुजे हमेशह छा करिणो आहे जेको पहिरियों फ्रिक्शन आहे उनजो जेको मथियों अंग आहे न उहो अॻ में हिन हेठें सां ज़रब कयो जेको जवाबु अचे उहो हिते मथे लिखो पोइ हेॾो वारे जी ज़रब कयो ठीकु आहे जेकॾहिं अॻ में तव्हां हेॾो वारे जी ज़रब करे वेंदो न हिन मथे जी 15 उहो मथो लिखी वेंदो तव्हांजो जवाबु ग़लति थी वेंदो उबतो थी वेंदो ठीकु आहे हाणे वंड जो हिकिड़ो ॿियो एग्ज़ाम्पल वठो अञा अच्छा वंड जो ॿियो एग्ज़ाम्पल वठो मिसाल वठूं था 7/3 डिवाइडेड बाय 2/6 हाणे छो जो करे वंड अची वई त 7 असां ॿिनि सां ज़रब न कंदासीं 7 कंहिंसां ज़रब कंदासीं 6 सां छा कंदासीं 7 6 42 ऐं हे छा थी वेंदो ॿिट्रिक 6 ठीकु आहे हाणे ॾिसो अगेन ॿई ॿधी आहिनि ॿिनि जो खोड़ो ॿिन्हिनि ते वञे थो हिन ते 3 दफ़ा हिन ते ॾिसो चइनि ते 2 दफ़ा हिन ते 1 दफ़ो टोटल घणा दफ़ा वेंदो 21 दफ़ा वेंदो ठीकु आहे 1 2 2 4 हिन ते 1 दफ़ो हाणे ॾिसो असांजो अची वियो 21/3 हाणे घणा छोकिरा छा कंदा इते बि हिनखे छॾे ईंदा चवंदा इहो आंसर आहे न तव्हां गौर कयो ॿई 21 आहिनि इन्हनि ते 3 जो खोड़ो वञे थो हिन ते 1 दफ़ो ऐं हिन ते 7 दफ़ा 7/1 पर जॾहिं बि हेठों 1 हुजे न 2 3 4 5 जेको बि नंबर हुजे लिखंदासीं पर हेठों 1 न लिखिबो आहे इन करे 7 असांजो जवाबु थी वेंदो अञा हिकिड़ो ॿियो एग्ज़ाम्पल ॾिसो तव्हांजी बिल्कुलु क्लियर थी वेंदी मिसाल वठूं था 2/8 डिवाइडेड बाय 3/7 ठीकु आहे हाणे तव्हांखे ख़बर आहे छो जो करे हे जेको आहे सो विच में वंड आई आहे इन करे 2 कंहिंसां ज़रब कंदासीं 3 सां या 7 सां बिल्कुलु सही आहे तव्हांजो जवाबु त 2 कंहिंसां 7 सां कंदासीं 7 × 14 ऐं 8 खे कंहिंसां कंदासीं 3 सां 8 × 24 अगेन ॿई ॿधी आहिनि इन्हनि खे सिंप्लीफाई कंदासीं ॿिनि जो खोड़ो हिन ते 7 दफ़ा हिन ते 12 दफ़ा 7/12 हे तव्हांजो अची वियो छा आंसर हे ॿुधायो त प्रॉपर आहे या इम्प्रॉपर फ्रैक्शन आहे ऑब्वियसली हे छा आहे प्रॉपर फ्रैक्शन आहे छो जो नंढो अंग मथां आयो आहे ठीकु आहे हाणे अणपूरनि जी पाण ज़रब ऐं जेको आहे सो वंड बि सिखी वियासीं हाणे हिन जा कुझु प्रैक्टिस क्वेश्चन्स ॾियांव थो जीअं ज़रब जा ॾेई आया मां वंड जा ॾियांव थो इहे करे ॾेखारियो 2/3 डिवाइडेड बाय 5/9 ठीकु आहे अच्छा हे ॿियो 7/4 डिवाइडेड बाय 3/6 ठीकु आहे हे टियों कयो 5/4 डिवाइडेड बाय 1/7 चौथे नंबर ते आहे 9/8 डिवाइडेड बाय 7/5 ठीकु आहे ये 4 हिसाब तव्हां हल करे ॾेखारियो